अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। पंहिंजी सुञाण जे मुतालिक़ जेका मां गुफ़्तगू पोइ साबिक़ा क्लिप में कई हुई, मां उनखे अॻिते हलायां ऐं ख़तमु कयां हिन ॻाल्हि खे त तव्हांखे इहो सुञाणणो आहे त मां इहा पई ॻाल्हि कई त असांजो तालुक़ु हिकिड़े ख़ानदान सां आहे। औरत सोचे त मां कंहिंजी माउ बि आहियां, मुड़ुसु सोचे त मां कंहिंजो पीउ बि आहियां, औरत सोचे त मां कंहिंजी ज़ाल बि आहियां, मुड़ुसु सोचे त मां मर्दु सोचे त मां कंहिंजो मुड़ुसु बि आहियां। लिहाज़ा इन शइ खे सोचे करे इंसानु पंहिंजे ख़ानदान में जॾहिं कमु कंदो त उनखे इनशा अल्लाह तबारक व ताला उन जा नतीजा बहितर नज़र ईंदा। फलाह बहबूद जो सोचींदो, तामीर इंसानियत, तामीर मुस्लमान, तामीर ख़ानदान ते हू तवजो ॾींदो। छो त शादी हिकिड़ी महज़ रस्म न आहे, हिकिड़ी जिस्मानी ख़्वाहिश जो पूराओ उन में न आहे, बल्कि उन सां नसुलनि जो ताल्लुक़ु आहे। नंबर 4 आख़िर में मां जिथे ॻाल्हि छॾी हुई त असां मां हर हिकु सोचे त असां सुठा दोस्त आहियूं। मां सुठो दोस्त बि आहियां कंहिंजो। सुठे दोस्त जो मतिलबु छा आहे? जेको सॼी राति वेही तव्हां सां चैटिंग करे, सॼी राति वेही करे सोशल मीडिया ते तव्हांखे परेशान करे, या सोशल मीडिया ते तव्हां सां अहिड़ा क्लिप्स या अहिड़ियूं ॻाल्हियूं वेही शेयर करे जेके महज़ तव्हांजे लाइ फ़नी हुजनि, इहो सुठो दोस्त न आहे। सुठो दोस्त उहो आहे जेको वतआवनु अलल बिर्रि वत्तक़वा वला तआवनु अलल इस्मि वल उद्वान, जेको तव्हां सां नेकीअ में त सलाहकार हुजे पर बदी में तव्हांजो मददगार न हुजे। इहो शऊर रखी करे जॾहिं तव्हां पंहिंजे सर्कल, पंहिंजे दायरे में उथंदव वेहंदव त इनशा अल्लाह तव्हांखे पंहिंजी शनाख़्त बि सम्झ में ईंदी ऐं तव्हां बाक़ाइदा कंहिं रस्ते सां हली सघंदव। नंबर 5 तव्हांखे इहो बि सोचणो आहे त मां हिकु बहितरीनु तालिब इल्म आहियां, स्टूडेंट आहियां। मुंहिंजी इन मां मुराद मफ़हूम आम आहे। इल्मु हासिलु करणु इंसान जी पैदाइश खां वठी करे शुरू थींदो आहे। माण्हू चवंदा आहिनि क़बर ताईं, पर मां चवां थो न, क़बर ताईं न, बल्कि इल्मु उहो आहे जेको क़बर में बि ऐं क़बर खां बाद बि, छो त असां मुस्लमान आहियूं, असांजो अक़ीदो आहे ऐं यक़ीन आहे असांखे त क़बर खां बाद बि महशर में बि इहो इल्मु नाफ़े इंसान खे कमु ईंदो आहे। लिहाज़ा तव्हां असांखे इहा ॻाल्हि तइ करणी आहे त असां जेको इल्मु हासिलु करे रहिया आहियूं, मां मनो कॾहिं नथो कयां तव्हां इंजीनियरिंग, तव्हां पंहिंजी यूनिवर्सिटीज़ जी तालीम खे छॾे करे या मेडिकल जे तरीक़ेकार खे छॾे करे तव्हां फ़क़ति दीनी तालीम हासिलु कयो न। पर मां चवां थो जिथे तव्हां मेडिकल इंजीनियर आहियो, तव्हां जिथे मेडिकल जा स्टूडेंट आहियो, जिथे तव्हां इंजीनियर आहियो, जिथे तव्हां ॿिया कमु कयो था, बिज़नेस जा कमु कयो था, उते उते तव्हां मुस्लमान बि आहियो। लिहाज़ा पंहिंजी शनाख़्त खे किथे बि हुजो न विसारियो ऐं उन जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजी बुनियादी बेसिस खे सम्झो। जेकॾहिं तव्हां इन शइ खे न सम्झो त तव्हां मेडिकल डॉक्टर त थी सघंदव, पर सॼी उमिरि तव्हां परेशान रहंदव। नौकिरी त भली थी पवंदी, पर ज़िंदगी तव्हांखे अहिड़े कुन में केराए छॾींदी जेको कुन सदाईं तकलीफ़ ॾेई रहंदो तव्हांजे लाइ। तव्हां उन धुॿण मां कॾहिं निकिरी न सघंदव। नंबर 6 ॻाल्हि ऐं आख़िरी मां अर्ज़ु कयां त उन्हनि किताबनि सां, इन्हनि सॼी जो मफ़हूम हिकिड़ो ई आहे। आख़िर इहो थिए कीअं? सवलो कमु आहे। उन्हनि किताबनि सां ताल्लुक़ु रखो जेके किताब तव्हांखे इन्हनि मसइलनि जो हल ॿुधाइनि। सोशल मीडिया ते बुनियादी सुवाल आहे, जेको ग़ालिबन मूं वटि एतिरो टाइम न आहे। पेज एडमिन्स जेके आहिनि उहे पेज हलाइनि था, ॿुधाइनि था, कॾहिं कॾहिं टाइम मिलंदो आहे मां बि ॾिसी वठंदो आहियां। एतिरे क़दुरु सुवाल आहिनि जो सादा सुवाल असांजा पढ़िया लिखिया नौजवान, ॿाराड़ी जो करे न को मसइलो न आहे, पर मां पढ़ियल यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी मां मूंखे सुवाल अचनि था, मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सुठा पढ़ियल माण्हू। सुवाल छा हूंदो आहे? अहिड़ो सुवाल हूंदो आहे जेको मूंखे हैरानी थींदी आहे। मूंखे ख़बर अथव सबबु छा आहे? सबबु हीअ आहे त तव्हां सोचे छॾियो आहे त हर कमु असांजे पारां करिणो आहे मौलाना खे, मुंहिंजे मथां को बि ज़िम्मो न आहे। इन जे करे तव्हां पंहिंजे पाण ते भाड़े वेठा हो। मां तव्हांखे शरई उसूल ॿुधाए छॾियां, क़ानून ॿुधाए छॾियां, इन मसइले जो हल छा आहे। हर उहा शइ जेका तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे, उनजो सिखणु बि तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे। हर उहा शइ जंहिंजो करणु वाजिबु आहे, उनजो सिखणु बि तव्हांजे मथां वाजिबु आहे, या कैटेगरी आहे, दर्जाबंदी आहे। हर उहा शइ जेका सुन्नत मुअक्कदा आहे, उनजो सिखणु बि तव्हांजे मथां सुन्नत मुअक्कदा आहे। हर उहा शइ जेका सुन्नत ग़ैर मुअक्कदा आहे, उनजो सिखणु बि तव्हांजे मथां सुन्नत ग़ैर मुअक्कदा आहे। हर उहा शइ जेका नफ़िल जे दर्जे में अचे थी, उनजो दर्जो सिखण में बि तव्हांजे लाइ नफ़िल वांगुरु आहे। सवलो मां तव्हांखे मिसाल ॾेई छॾियो आहे। हाणे तव्हांजे अक़ीदे जा मसइला, अल्लाह ताला जे वजूद जे इस्बात जा मसइला, ईमान जा मसइला फ़र्ज़ आहिनि जेके तव्हांखे सिखणा हुया, तव्हां सिखिया कोन। हाणे तव्हां चयो इहो कमु असांजे पारां कंदो मौलवी साहिबु। हाणे सोशल मीडिया ते तव्हांजे साम्हूं एतिराज़ आयो, तव्हांजो ज़हन परेशान थी वियो। हलंदे कंहिं मौलाना, कंहिं ग़ैर संजीदा मौलवी खे तव्हां ॿुधो जंहिंजो अक़ीदो इस्लाम जे मुतदिल जेको तरीक़ेकार आहे अहले सुन्नत व जमाअत जो, उन खां हटी करे को मुतशद्दिद तरीक़ो आहे हुनजो। तव्हां कंहिं अहिड़े फ़िरके वहाबीइज़म आहे या को बि अहिड़ो फ़िरको आहे, तव्हां उनखे ॾिठो आहे, तव्हां उनजो को बि एतिराज़ तव्हांजे ज़हन में अचो, तव्हां परेशान थी। यार हीअ ॻाल्हि त क़ुर जी आयत थो पढ़े, पर इहा तव्हांखे ख़बर न आहे त हू एतिरो पियो पढ़े। मिसाल आहे, चवे थो ला तक़रबु सलात, निमाज़ जे वेझो ई न, पर अॻिते त पढ़े ई कोन थो अंतुम सुकारा। इन जो आसान मिसाल आहे। सोशल मीडिया ते सॼो ॾींहुं नौजवान बहस कंदा आहिनि, चवंदा आहिनि लकुम दीनुकुम वलिय दीन,
पर मां चवां थो इन जो मतिलबु त असां खां पुछो त इन जो मतिलबु छा आहे। अलाह हुन जे रसूल इन शइ खे नाज़ुल फरमायो, हिकिड़ो जेको यूनिवर्सिटी में स्टूडेंट वेंदो आहे मुंहिंजे लाइ इज़त जे लाइक़ु आहे, मां हुनजो एतिराम कयां थो, पर क़ुर जी आयतुनि जे तफ़सीर जे लाइक़ु त कोन्हे। तव्हां महिरबानी करे तव्हां मां मेडिकल जो कोई स्टूडेंट मूंखे ॿुधंदो हुजे, मूंखे इजाज़त ॾे, मां मुफ़्ती साहिबु आहियां ऐं साईं आलिम सॻोरो आहियां, तव्हां मूं ते एतमाद कयो था, सुभाणे मूंखे हली न कंहिं ऑपरेशन थिएटर में बीहारियो, हलो त मां कंहिंजो ऑपरेशन कयां, छो मां वॾो आलिम आहियां, करणु ॾींदो केरु कोन करणु ॾींदो, हर हिकु जो पंहिंजो कमु आहे। लकुम दीन हुकुम वलिय दीन जो इहो मतिलबु न आहे जेको सोशल मीडिया ते असां वटि महिरबानी माण्हुनि में अनारकी परेशानी फैलाइण जे लाइ अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। लिहाज़ा ज़रूरी आहे किताबनि सां ताल्लुक़ु जोड़ियो, जेके शयूं तव्हां ते फ़र्ज़ु आहिनि पाण सिखो, महिरबानी फरमाए पाण सिखो, जेके शयूं तव्हांजे मथां वाजिबु आहिनि पाण सिखो। असांजे ख़ासि तौरु बिलख़ुसूस मां हीअ वीडियो रिकॉर्ड कराई, मां हमेशह मुखातब पंहिंजनि माण्हुनि सां, ॿियनि सां मुंहिंजो ताल्लुक़ु न आहे। अहले सुन्नत व जमात जा नौजवान जेके मूंखे ॿुधनि था, महिरबानी करे पंहिंजे पाण खे सुञाणो, पंहिंजे अक़ीदे जी ॼाण रखो। पोइ तव्हां फ़ोन घुमाईंदा आहियो, मुफ़्ती साहिबु तव्हां राति असां तव्हांखे 1 बजे कॉल कई, तव्हां असांखे जवाबु ॾिनो, मां इंसानु आहियां, रातिनि जो मां सफ़र बि कयां थो, मुंहिंजी मसरूफ़ियत, पर वरी तव्हांजे ज़हन में छा हूंदो, साईं टाइम कोन थो ॾिए, साईं वॾो माण्हू आहे, साईं वरी जेको अञा महिरबानी करे त वरी टाइटल ॾेई छॾींदो, साईं मुतकबिर बि आहे। मिसाल आहे हिकिड़ो, अदा इहा शइ तव्हांजे मथां सिखणु फ़र्ज़ु आहे, अदा तव्हांजे पारां मानी त मां त कोन खाईंदो आहियां, तव्हां खाईंदा आहियो, हिन जो बि साॻियो ई मिसाल। तव्हां महिरबानी फरमाए करे पहिरें पंहिंजे पाण खे मुस्लमान, अल्हम्दुलिल्लाह सभु ॿुधंदड़ मूंखे यकीन आहे मुस्लमान ई तसवुरु कयो था। अक्सर जेके मसइला आहिनि उहे मज़हबी दीनी मसलकी सर्कल में आहिनि, माना मुंहिंजो मसलक अहले सुन्नत व जमात आहे, फ़लाणे जो ताल्लुक़ु कंहिं ॿिए सां हू एतिराज़ थो करे, तव्हां परेशान थींदा। इन जो सभिनी खां वॾो ऐब इहा त तव्हां पंहिंजो मसलक इल्म सां न सुञातो आहे, जज़्बाती तौरु सुञातो, ऐं जज़्बे सां जेका शइ सुञाती वञे उनजो बुनियादु को बि न हूंदो आहे। हमेशह पंहिंजे मज़हब खे, पंहिंजे मसलम खे इल्म जे ज़रिए सम्झो। मां 2-3 किताब तव्हांजी ख़िदमत में, फ़क़ति 3 किताब जेके मुंहिंजे पंहिंजे इदारे जा आहिनि, मज़हबी ऐं मसलकी दायरे जे अंदरि मां तव्हांखे नसीहत कंदुसि, नौजवाननि खे ख़ासि तौर ते जेके सुवाल कंदा आहिनि त साईं फ़लाणो मसइलो आहे, फ़लाणो मसइलो आहे, इन जो फ़लाणे माण्हू मूं ते एतिराज़ कयो आहे, इन जो जवाबु ॾियो। उन्हनि जे लाइ मां 2-3 किताब तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि, पर इन जो स्टेप बाद में आहे। पहिरें स्टेप उन्हनि जे लाइ मां चई चुको आहियां जेके चाहिनि था त असां इस्लाम में ई उन्हनि खे शक अला न करे, जेके अहिड़ा माण्हू हुजनि उन्हनि लाइ मां नसीहतूं अर्ज़ु करे चुको आहियां। हीअ सभ खां पहिरियां हीअ किताबु आहे, हिन में मथां लिखियलु आहे मौजूदा ज़माने जे सभिनी इख़्तिलाफ़ी मसइलनि जो हल। हीअ आहे जा अल हक़ सिंधी तर्जुमो आहे, हीअ मशहूर ज़माना किताबु आहे जेको अल्लामा मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी लिखियो। मां चवां थो तव्हां मां हर हिकु 500 रुपया कंहिंखे मारिनि कोन था, तव्हां कंहिं बि उर्दू पढ़ो था त उर्दू स्टोर ते मौजूदु आहे, सिंधी पढ़ो था त असां जे इदारे दारुल उलूम सिबग़तुल हुदा शाहपुर चाकर हज़रत सुल्तानुल वाज़ीन शेर मुस्तफ़ा मुफ़्ती अब्दुल रहीम सिकंदरी नंबर अल्लाह मरक़दहु हुजनि अहले सुन्नत जे लाइ जेके लाज़वाल ख़िदमतूं कयूं, उन्हनि मंझां हिकु ख़िदमत हीअ बि आहे, सिंधी ज़ुबान में मौजूदु आहे। हिन में तव्हांजे समूरनि मसइलनि जो हल आहे। मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि सिर्फ़ु हिन किताब खे पढ़ी यादि करे वठो, बसि कॾहिं बि तव्हां परेशान न थींदव। पोइ तव्हांजो दर्जो ईंदो अञा मथे, जॾहिं तव्हां अहसान खे, सुलूक खे, तसवुफ़ खे सम्झंदव, को बि एतिराज़ कंदड़ तव्हांखे परेशान न करे सघंदो। लिहाज़ा हीअ किताब हर हिक खे पढ़णु ज़रूरी आहे। जेके तव्हां सुवाल कंदा आहियो सभिनी जो जवाबु हिन में मौजूदु आहे। उन खां अलावा हीअ हिकिड़ो तारीख़ी हिस्टोरिकल किताबु आहे जेको हज़रत मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह तआला अलैहि जो सभिनी खां आख़िरी किताबु आहे। उनवान मां तव्हां सम्झी वेंदो जेके अॼुकल्ह फ़िरक़े वारियुनि जा मसइला आहिनि, निहायती तारीख़ी हवालनि सबूतनि सां मुफ़्ती साहिबु हिन में ॿुधायो आहे त आख़िर उम्मत में जहिड़ो थियो कीअं ऐं जहिड़ो विधो कीअं, उनजो हल छा आहे। नंबर 3 मुंहिंजे साम्हूं हीअ किताबु आहे सैफ़ सिकंदरी, पुराणे वक़्त में साईं मुफ़्ती साहिबु रहमतुल्लाह तआला अलैहि छापियो हुयो, वरी मुफ़्ती साहिब जे विसाल खां कुझु अरसो अॻु में हिनखे दुबारा छापियो। मां गुज़ारिश कंदुसि त हिननि 3 किताबनि खे तव्हां ज़रूरु पढ़ो, जाल हक़ खे, उम्मत में इख़्तिलाफ़ जा बानी ऐं सैफ़ सिकंदरी। तव्हांजो जेको मसलक अहले सुन्नत जमात आहे उन सॼे जो विचूर, उन ते थींदड़ एतिराज़ात ऐं उन्हनि जो जवाबु हिन सभिनी में मौजूदु आहे। मां हिन सॼी ॻाल्हि जो आख़िरी ही क्लिप आहे मुंहिंजो, ऐं सॼी ॻाल्हि जो मां तव्हांखे ख़ुलासो अर्ज़ु करे छॾियां, विचूर अर्ज़ु कयां त पंहिंजे दीन खे, पंहिंजे मज़हब खे इल्म जे ज़रिए सुञाणो। इल्मु हूंदो त यकीन जी कैफ़ियत पैदा थींदी, इल्मु न हूंदो त बेयकीनी में इंसानु गुज़ारींदो आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झी करे उनजे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहि व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।